नाज़रीन, गुलाब लगारी में मेहरान टीवी के सर ते सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद किया वियो। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद इब्राहिम लगारी जी रिपोर्ट। इन सिंधी मीडिया तरफ़ां जेको सकाफ़त जो ॾियारो आहे, सिंध जा ॿेट ऐं ज़मीन सिंध जी मिल्कियत जे सिरे हेठि अॼु गुलाब लिगारी में मेहरान टीवी तरफ़ां सकाफ़त जो ॾियारो मल्हायो पियो वञे, जेको जागो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ां हाजी जमशेदी ओताक़ ते हिते जेके आहिनि सकाफ़ती रंग सजायल आहिनि। अचो त बक़ाया जेके आहिनि रंग तव्हांखे ॾेखारियूं था। मीडिया असांजे जेके असांजे सिंध जे ॿेटनि जी मालिकी करण लाइ ऐं जेको स्लोगन हुननि ॾिनो आहे, हीअ त तमामु बहितरीनु आहे। हीअ असांजी जेका आहे क़ौमी हिकिड़ी ईद आहे, उन मौक़े ते जेका असांजी सुजागी हिकिड़ी सुजागी मुहिम आहे। इन जे लिहाज़ सां हीअ तमामु सुठो आहे असांजे लाइ, जेको सिंधी मीडिया ऐं असांजी जेको आहे मेहरान टीवी वारनि जेको असांजी सिंध जी मालिकी करण लाइ असांजी आवाम खे थोरी सुजागी ॾियण लाइ इहो स्लोगन ॾिनो आहे। इन ते असीं तमामु बहितर थोराईता आहियूं। अॻ भिटाई घोट तोखे सिंधड़ी थी सॾड़ा करे, सवे सिकन पियूं मारवियूं काबू अंदर कोट, अच त तुंहिंजी ओट ॾाढनि खे ॾारे विझूं। असां मेहरान टीवी वारनि जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं, जिन असांखे ही सॾु ॾेई ऐं असांजी हिमत अफ़ज़ाई कई आहे। असांजे अहिड़ा ॾींहं ईद जे ॾियणनि खां वध खां वध आहिनि, जेके असां हिननि जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं। हिते नंढड़ा वॾा सभु ॿार पका पोड़ा जेके टोपियूं पाए अजरक पाए ऐं ख़ुशी मल्हाइण जे लाइ हिते पहुता आहिनि। असां मेहरान टीवी वारनि जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं ऐं इंशाअल्लाह अहिड़ा ॾींहं थींदा रहंदा। असांखे इहा उमेदु आहे असांजो हुननि सां साथ रहंदो। अदा मेहरान टीवी जेको ही प्रोग्राम तमामु ॾियार जे हवाले सां बहितर प्रोग्राम आहे ऐं सिंध जे हवाले सां अॼु 6 दिसंबर आहे। अॼु जेको ही प्रोग्राम मल्हायो पियो वञे तमामु सुठो आहे, जंहिंमें असां सभु गॾिजी करे हिन खे ईद जे ॾींहं खां बि वधीक सम्झी करे मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें असांजा नंढा ॿार वॾा खां वेंदे ऐं स्कूल टीचर खां वेंदे आम समाजी माण्हू सभु जेको गॾिजी करे मल्हायूं पिया। तमामु मेहरान टीवी जो बहितर क़दम आहे। मेहरान टीवी वारनि जेको आहे सदाईं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे ऐं अॼु जेको आहे सो हीअ ॾियारो तमामु पुरजोश नमूने सां मल्हाए रहिया आहिनि। हीअ असांजी सकाफ़त आहे, सिंध जी सकाफ़त आहे ऐं मेहरान टीवी वारनि जी महिरबानी।